भाग वारा गुरमुख कंहिं असां ते वञनि चई वञा न चलो सुठो लॻेव। रहे त 24 कलाक तॾहिं संतनि जे आस्थान जी दिनचर्या जी सॼी ख़बर पवंदी त हिते छा हली रहियो आहे। सम्झ में आयो? महाअमृतसर दरबार हिकु केंद्र आहे छा अरे केंद्र आहे न सिखनि उते मां 24 कलाक रहियुमि। सुबुह जो 6 बजे दरबार साहिबु वेठो, मां 6 बजे उथियुमि, 12 कलाक दरबार वेठो, 6 बजे उथी वरी विश्राम कयुमि, ॿिए ॾींहुं वरी शाम जो वेठुमि, सुबुह जो 6 ताईं। उते पहिरीं प्रक्रिया हले थी राति जो, कंहिं महिल साहिबु सलाहियूं, कीअं ॿाहिरि निकितासीं, ॿाहिरि छा थो हले, घणा माण्हू सुम्हियल आहिनि, कंहिं महिल वरी साहिबु आया, पोइ छा छा हले थो, उन 6 ताईं थी करे पोइ मां भलाई थी बुराई थी पूरी स्टडी भाई छा हली रहियो आहे। इहे कंहिं संत आस्थान ते ॿ टाइम त ज़रूरु हुजणु घुरिजे, छो जो सुबुह असांजो सत्संग थिए थो और हे संत माना सत्संग न ठिकाना पंहिंजे कमाइण थोरी ठाहे तव्हां टको टको विझो असां गुज़रान थींदो। संत त प्रभु ते भरोसो रखणु सेखारींदा बाबो न, मुंहिंजो भरोसे कमु थो हले न। जंहिं बि संत जो हज़ारे किरोड़े लखे संत आहिनि, शाम को नितनेम कहिड़ी क्रिया हले थी, संग जो केॾो प्यार प्रेम आहे, केतिरी शेवा आहे, वरी सुबुह जो प्रक्रिया कहिड़ी हली वञनि था नाश्ते ताईं, 24 कलाक न रहे त घर में इहो टाइम त रहे, कीअं लॻे थो? हर गुरसिख खे पंहिंजे आस्थान जो नितनेम क्रिया यादि हुजणी घुरिजे। कोई पुछी हुजे तव्हांजे गुरू आस्थान ते कहिड़ो नितनेम हलंदो आहे, सुबुह सां सत्संग थींदो आहे, इन कारण सां कमु पूरो थियो त वारा न जवाबु आहे। सत्संग न थींदो ॿियो छा थींदो? कंहिंखे कहिड़े कहिड़े टाइम में वेहणो आहे, कंहिंखे कहिड़ी कहिड़ी शइ ॿुधणी आहे, कंहिंखे कहिड़े कहिड़े टाइम ते ज़रूरु पहुचणो आहे, सभु बराबरि। मां चवां तॾहिं सत्संग आहे, न त अॼु गाॾियूं हलनि थियूं और पहुचणो थी न, हिकु खां मथे हिकु भॼन था हलनि, ॻाल्हि आहे शाणा थियूं, कुझु शाणा थियूं, मन मर्ज़ी सां उथण आश्रम में न थिए, अमृत वेले उथूं असां, शेवाऊं कयूं, ध्यानु कयूं, हे बाणी ॿुधूं, हली रही आहे त असां गुरू आस्थान जो सुबुह खां वठी 24 कलाक जो नितनेम जी पहिरीं ॼाण रखूं, तंहिंखां पोइ उन खे ॾिसूं हिकिड़ो साहिबु कीअं खोले थो, वचन कीअं वठे थो, अरदास खे प्यार सां कीअं थो करे, कीअं उनखे वाणी यादि आहे, कीअं मंगला आरती थिए थी, उन्हनि खे बि यादि आहे तॾहिं थो कनि, अरदास कीअं थी थिए पई, चालीसा कीअं थी पढ़िजे पई न, प्रक्रिया सॼी 12 ताईं कीअं थी हले पई, नाश्ते जी शेवा कीअं थी हले, प्यार वारा संगीत सां कीअं हिकु हिकु भॼन ॻाइनि था, वरी शाम जी प्रक्रिया कीअं थी हले, तंहिंखां पोइ निर्माण जो कार्य कहिड़ो थो हले। संगत जेका ईंदी पहिरियों हुनखे निवास खपे न, जवाब नथो मिले। सत्संग टाइम सां, रोटी टाइम सां, निवास पहिरियों खपे न, मां पेटी रखां त निर्माण कंहिंजे लाइ? किन जा ईअं अज्ञानी अखर संत ॿियनि खे तो उपदेश ॾियनि था, त्याग जो पंहिंजा आश्रम वॾा वॾा ठाहींदा था वञनि, हो सघंदा न कंहिंजे मन में हुजे, सम्झो था न। साईं जा प्यारा तूं जेके बंगला ठाराईंदो पंहिंजे पुटनि लाइ ठाराईंदो, हे संगत लाइ ठही रहियो आहे, सिधो जवाबु लॻाइजेसि, जेको कॾहिं अहिड़ी भुल करे त ईअं बि त मज़बूत थियो, गुलाम न बणिजो समाज आहे, समाज जी शेवा कयो, समाज जो मथो धर्म आहे, धर्म खे तिलांजलि ॾिनी पई आहे समाज जी, समाज गॾु कयो, समाज गॾु कयो, एकता कयो, त धर्म न ईंदो कोन गॾु थींदा। हर भेरे असांजे वर्सी साहिब जो सभई 5 ॾींहं सर कंदा आहियूं, 6 संस्थाऊं गॾु थींदियूं आहिनि, त साईं जे सर ते सभई 100 माण्हू गॾु थींदा, असां त कोर में मीटिंग जो पूरो न थींदो आहे, निष्काम भाव आहे न, घणो त कोन्हे, चीर ते वेठा सोचींदा छा लिखूं,
बाबो सॼे मेले जा भंडारे कराइण वारा बीठा आहिनि तव्हां छॾियो बि सारो निमत कयो भई तव्हांखे पंहिंजनि खे मान ॾिनोसीं अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे राम जाॻूं असां निर्माण में ॾिसूं कहिड़ी शइ थी रही आहे असां हुते वेही